जी नाज़रीन, असां दादूअ खां थींदे कक्कड़ खानपुर क्रॉस करे हिन वक़्तु जोही ब्रांच ते मौजूदु आहियूं। इंडस हाईवे आहे। अवां ॾिसी रहिया आहियो त हिन वक़्तु इंडस हाईवे जी हीअ सूरत हाल आहे जो मुकमल पाणीअ हेठि आहे। जोही ब्रांच खां असां जेकॾहिं वेंदासीं अॻियां खैरपुर नाथन शाह, उन खां पोइ मेहड़ वारो ही इलाइक़ो आहे। हिन खां अॻिते समूरो पाणीअ हेठि आहे। हीअ जोही ब्रांच खां अॻियां केन शाह मेहड़ वारो समूरो रस्तो जेको आहे इंडस हाईवे उहो पाणीअ जे हेठि आहे, मुकमल ॿुॾल आहे। गुज़िरियल केतिरनि ई ॾींहंनि खां वठी इंडस हाईवे पाणीअ हेठि आहे, तंहिं करे हिते कंहिं बि क़िस्म जी का बि ट्रैफ़िक जी आमद रफ़्त जेका आहे उहा मुकमल तौर ते बंदि आहे। इन्हनि इलाइक़नि जा माण्हू बि जोही ऐं ॿियनि इलाइक़नि जीअं ॿेड़ियुनि जे ज़रिए सफ़र कनि था पिया। ऐं हिन वक़्तु तव्हां ॾिसी रहिया आहियो त हीअ मालवंद माण्हू बि पंहिंजूं मेंहियूं जेके आहिनि हिन इंडस हाईवे सां कढी करे ॿाहिरि पहुता आहिनि। हीअ समूरो रोड जेको इंडस हाईवे आहे केतिरनि ई ॾींहंनि खां मुनक़त आहे। ॿुधायो वियो आहे त इंडस हाईवे जोही ब्रांच खां वठी करे केन शाह मेहड़ ताईं मुख़्तलिफ़ हंधनि ते केतिरा ई किलोमीटर इंडस हाईवे पाणीअ हेठि आहे। हिन खां अॻियां वरी इहो ॿुधायो आहे त भाननि खां सेवण जे तरफ़ जेको इंडस हाईवे आहे इहो बि मुख़्तलिफ़ हंधनि तां पाणीअ हेठि आहे। त इंडस हाईवे ते हिन वक़्तु जेका बि हैवी ट्रांसपोर्ट आहे, ट्रैफ़िक आहे, उहा मुकमल तौर ते बंदि आहे। ऐं जिते जिते ही इलाइक़ा ॿुॾल आहिनि, ख़ासि करे मेहड़ केन शाह, हिते ॿेड़ियूं लांचूं जेके आहिनि उहे हलनि पियूं, बाक़ी का बि ट्रांसपोर्ट वग़ैरह न पई हले। भाननि सेवण वारे इलाइक़े में बि इंडस हाईवे पाणीअ हेठि आहे। त इंडस हाईवे जेको केतिरनि ई ज़िलनि खे ॻंढे थो ऐं सफ़र जो हिकिड़ो अहम ज़रियो हो, उहो हिन वक़्तु मुकमल तौर ते दादू ज़िले जे जोही ब्रांच वारे इलाइक़े में मौजूदु आहियूं। खैरपुर नाथन शाह मेहड़ जो इंडस हाईवे वारो रोड आहे। डिप्टी कमिश्नर दादू मुर्तज़ा अली शाह साहिब असां सां गॾु मौजूदु आहे। इंडस हाईवे जिते हींअर पाण मौजूदु आहियूं, जोही ब्रांच इंडस हाईवे ते, इंडस हाईवे ते किथे किथे हींअर पाणी बीठल आहे, केतिरी किलोमीटर्स में आहे? इंडस हाईवे जी बहाली जे हवाले सां ॿुधायो। ॾिसो, इंडस हाईवे जी बहाली मां शुरू कंदुसि भान ऐं सेवण जे रोड जे खां। उहो पैच कटियल आहे। हाणे उन में पाणी त लही वियो आहे, पर रेलवे लाइन आहे, उन जे करे थोरो पाणी हुते जेको आहे उते माना हिंड्रेंस हिकिड़ी पैदा करे थो। केतिरा किलोमीटर आहे भान सेवण वारो इंडस हाईवे पाणीअ हेठि? ॾिसो, किलोमीटर्स त न आहे, हिकिड़ो पैच आहे। सॼो न आहे भरियल, हिकिड़ा पैचिस हूंदा आहिनि, अधु किलोमीटर जो थी वियो। हा, वरी उन खां पोइ छॾे ईअं ई तव्हांखे मेहड़ ऐं केन शाह जे विच में पैच, जीअं कोलाचिन वारो एरिया आहे, उते पाणी अञा बीठो आहे। इहे ॿ जेके आहिनि असांजा मेन जेके आहिनि उहे डिस्ट्रक्शन्स आहिनि हिन महिल ज़िले दादू जे हवाले सां मां चवां त। हाणे ज़ाहिर आहे पाणी जेॾीमहिल लहणु शुरू कंदो उते 6-6 फुट बि पाणी बीठो। हाणे हुन में लाथ आई आहे, हाणे 4 फुट 5 फुट, किथे 3 फुट, त अञा ताईं माना फुटनि में पाणी बीठो आहे। कोशिशि पूरी आहे त हिनखे जल्दी ड्रेन आउट करायूं। ऐं हे तव्हांखे ख़बर आहे त हिकिड़ी मेन आर्टरी आहे नेशनल हाईवे खां पोइ इंडस हाईवे, त गवर्नमेंट जी बि प्रायोरिटी आहे, फेडरल गवर्नमेंट जी बि प्रायोरिटी आहे, ज़ाहिर आहे डिस्ट्रिक्ट गवर्नमेंट जी बि प्रायोरिटी आहे, त इहो जल्द अज़ जल्द असां क्लियर। अवां ही समूरी सूरत हाल ॾिसी रहिया आहियो। ॿुधायो इहो वियो आहे त इंडस हाईवे खे बहाल थियण में अञा केतिरा ई ॾींहं जेके आहिनि उहे लॻी वेंदा, छाकाणि त हिन वक़्तु बि 7 खां 8 फुट पाणी किथे हाईवे ते मौजूदु आहे, किथे घटि किथे वधि, पर बहरहाल अञा बि खोड़ सारो पाणी जेको आहे उहो हाईवे ते आहे, इंडस हाईवे ते। जंहिं करे ॿुधायो इहो आहे त घटि में घटि महीनो जेको आहे हिन इलाइक़े में अञा वधीक लॻी वेंदो जो हीउ इलाइक़ो पाणीअ खां निकिरी सघे ऐं पाणी ख़तमु थी सघे। तमामु मुश्किलात आहिनि। नेशनल हाईवे डैमेज आहे, इंडस हाईवे पाणी हेठि आहे, ट्रेनुनि जी आमद रफ़्त बंदि आहे, माण्हू मुश्किलातुनि खे मुंहुं ॾींदा सफ़र जेको आहे ॾुखियुनि हालतुनि में करे रहिया आहिनि। कैमरामैन सलाउद्दीन ऐं ड्रोन ऑपरेटर आगा अलीजान सां गॾु जान मोहम्मद महर, KTN न्यूज़, जोही ब्रांच, केन शाह।